उन तसव्वुफ़ खे रदी जी टुकरी थो सम्झां, रदी में उछलाइण जहिड़ो थो सम्झां जेको के महकूम ऐं मज़लूम जे कमु नथो अचे। हूअं त हिंदू मुस्लिम भाई भाई, पर जॾहिं उहा सूरत हाल थी अचे त पोइ घोटकी जा मौलवी हिंदू न्याणियुनि खे खयूं था वञनि, ऐं जॾहिं उहा ॻाल्हि थी अचे हिंदू ॿाहिरि जॾहिं उन ते आवाज़ उथारनि था त उते हिकिड़ी वॾी नाकाबंदी लॻी पई आहे। पर ये जो मौजूदा सूरत हाल है वो इतनी घुटन वाली क्यों है, वो इतनी तंग दस्त क्यों है? इन मौलवियों ने, पंडितों ने, मुल्लाओं ने, इन मुर्शिद कहलवाने वालों ने, इन सभी ने सिर्फ सुनाया है खलक को, लोगों को सुनाया है, लोगों को सुना नहीं। परोबियारी पाण ते टोखे ट्रोअड़ आए डप, नियत तुंहिंजी में नांगा सीने सुरई थो सप। इन ओलिया ला खौफ वला अमलेम यज़नून, शिरक न जन खे शक, जानन चंचे जन खे मिलियो हक, खौफ न तन खे खतरो। तो सही ये जो पहरे वाली बात है, थोड़ा सा वक्त लेंगे सही। ख्वाजा महबूब मोइनुद्दीन से बैठे हैं और कल बात हुई, साईं ने कहा जरूर आना है आपको। तो ये तो हमारी खुशकिस्मती है कि आप यहाँ आए, ये लारकाना हमारा घर है, हमारी धरती है। तो ये जो पहरा है फकीर का बैत है, ये किस किस्म का एक खौफ है, ये किस किस्म का डर है? बात असल में मैं जो मेन सेंट्रल थीम है उस पे आता हूँ। तो तसव्वुफ़ तो है, और तसव्वुफ़ का जो मकाम है, आशिक़ दरवेशों की जो एक कई कमाई है, वो तो एक अपनी जगह पे। पर ये जो मौजूदा सूरत हाल है वो इतनी घुटन वाली क्यों है, वो इतनी तंग दस्त क्यों है? ये जो सजाद गान है, ये जो गादी नशीन है, ये इतने पैरों में क्यों है? और ये खलक इतनी बेआरामी में, इतनी महरूमी में क्यों है? वो एक जॉन एलिया का शेर है, अभी याद तो नहीं आ रहा, पर बात यही कहता है कि बात कही नहीं गई और बात सुनी नहीं गई। तो पर मेरा ख्याल इससे थोड़ा अलग है कि सिर्फ बात सुनाई गई है। इन मौलवियों ने, पंडितों ने, मुल्लाओं ने, इन मुर्शिद कहलवाने वालों ने, इन सभी ने सिर्फ सुनाया है खलक को, लोगों को सुनाया है, लोगों को सुना नहीं। एक ईसाइयत का दौर हुआ करता था, तो जो प्रिस्ट हुआ करते थे ईसाइयों के, जो प्रिस्ट हुआ करते थे, वो भी एक किस्म के बड़े सोशल साइकाट्रिस्ट हुआ करते थे। सुनते थे लोगों को, जो भी आता था सुनते थे। पर यहाँ इसके बरक्स से, यहाँ सिर्फ सुनाया जाता है। आलिम सिर्फ सुनाते हैं, ये बात वो बात, ये आखिरत का अजाब वो आखिरत का अजाब, ऐसे करे वैसे करे, सुनते नहीं। और ये एक बड़ा अलमिया है मौजूदा सूरत हाल का, सिर्फ सुनाते, सुनते नहीं। तो ये जो बेआरामी है, ये हमारी जिम्मेदारी है, ये मेरी जिम्मेदारी है, ये आप जो बैठे लोग हैं इनकी आपकी जिम्मेदारी है। आप आए, हलक में आए, और आप अवामुल नास में आए, और आप उनको सुने, उनके दुखड़े सुने। लतीफ़ असां वटि आफ़ाक़ी शो शायर आए, लतीफ़ एॾो माना है तो शो आए सब में। लतीफ़ वटि ये बॉडीगार्ड कोन आहे, लतीफ़ वटि ये हथियार कोन आहे, लतीफ़ वटि इहो ही जेको कल्चर आहे इहो कोन हो। तो हिकिड़ो दरवेश हो भिट ते वेहंदो, ऐं मदन हिकिड़ो हुनजो फॉलोअर, ॿिया हुनजा वधीक के फॉलोअर बि कोन आहे। पर जेको लतीफ़ जो फ़िक्र आहे उहो आफ़ाक़ी आहे। सुका मुंहं संदन पेरे पुराणा खेतरा, सा जोए डोरे आया सुहा जिथ मुंझन, गुज गुझायूं कन पिरियां संदे पार जूं। या ॿियो लतीफ़ चए थो त सुका मुंहं संदन खिड़किड़ा पेरे, चिमंदा नेणे आंकी खावड़ी गॾिया। मुंहं सुकल दन, पेरनि में छिगल जुती दन, पर उहे एॾा त यूनिक आहिनि, एॾा ओशनिक आहिनि, एॾा हसीन आहिनि, जो उन्हनि जी जेका ॻाल्हि आहे उहा सूंहां उते मुंझनि, उते सूंहां मुंझी था पवनि, उते ई डिग्रियुनि वारा, उते ई वॾा आलिम फाज़िल इहे मुंझी था पवनि। ऐं
ऐं उते उहे जेके सूआ आहिनि, उहे जेके फ़क़ीर आहिनि, तालिब आहिनि, दरवेश आहिनि, जेके ॼाण साईं जे फ़िक्र जा आहिनि, लतीफ़ साईं जे फ़िक्र जा आहिनि, सचल जे फ़िक्र जा आहिनि, उहे उते मंज़िल मक़ाम ते आहिनि। त हीअ जेका बेआरामी आहे, जेका अदी कल्पना ॻाल्हि कई, त हीअ जेको कास्ट डिस्क्रिमिनेशन जो जेको हिकिड़ो रुझान वधी वियो आहे। हूअं त हिंदू मुस्लिम भाई भाई, पर जॾहिं उहा सूरत हाल थी अचे त पोइ घोटकी जा मौलवी हिंदू न्याणियुनि खे खयूं था वञनि, ऐं जॾहिं उहा ॻाल्हि थी अचे हिंदू ॿाहिरि जॾहिं उन ते आवाज़ उथारनि था, त उते हिकिड़ी वॾी नाकाबंदी लॻी पई आहे। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा थ्रेट्स आहिनि। पर अभी मां तव्हांखे हिकिड़ो सादो मिसाल ॾियां। हिकिड़ो वाणियो आहे असांजे ॿार नसीराबाद जो, सो महफ़िल ॼाणण साईं जो सालियानो मेड़ो हो। संगत सभई गॾु थी ऐं उन्हनि चयो त फ़क़ीर जे मेड़े ते वञिणो आहे। उते जॾहिं तयारु पिया थियनि त हुन चयो मां त वाणियो माण्हू आहे, ॼाणण चवनि त जेको आहे मुस्लिम कबीले सां आहे, मुस्लिम घराणे सां आहे, असां वाणियुनि जो हुते कहिड़ो कमु। उते जॾहिं पहुतो त ख़ालिद भट्टी ॿोली इहो पोइ पढ़ियो त किरियल रथल को कोन हुजे, सभु को हुजे छल वाणियो। हुन चयो तव्हांजो तॾो त न आहे, हीअ त असां वाणियुनि जो तॾो आहे। इहा ख़ूबसूरती आहे, इहा सिंध जे ख़मीर में आहे, इहा सिंध जे DNA में आहे, इहो फ़क़ीरनि जो हिकिड़ो इहो हुस्न आहे। पर हाणे इहा जेका सूरत हाल आहे, इहा बेआरामी वारी जेका ही क़ाबिली कंदारी जेका तहज़ीब असांजे ॻिची में जेको घटि विधो वियो आहे, इन हिकिड़ो वॾो खुलिफ़शार मचाए छॾियो आहे। असां पंहिंजनि ज़ाती मसइलनि ते वेॾो कोन था वञूं, जेको मज़हबी मसइलनि ते था वञूं। हिन दौर में माना खीरे कटण जो जेको आहे हिकिड़ी उनजी सुनत था ॿुधाइनि, सुम्हण जो बि जेको आहे हिकिड़ी सुनत था ॿुधाइनि, सुनत तरीक़ो था ॿुधाइनि। हीअ कहिड़ी सूरत हाल आहे? हीअ ख़ल्क मार्स सेटन प्लोटो अलाए किथे अची पहुती आहे, धरती छॾण जी ॻाल्हि पिया था कनि। हीअ छा आहे? ऐं उन तसव्वुफ़ खे सच ही हक़ीक़त आहे, अॼु हिन मक़ाम ते बीठो आहियां ऐं उन तसव्वुफ़ खे रदी जी टुकड़ी थो सम्झां, ऐं रदी में उछलाइण जहिड़ो थो सम्झां जेको के महकूम ऐं मज़लूम जे कमु नथो अचे। तसव्वुफ़ आहे अबरनि खे सहारे ॾियण जो नाम। तसव्वुफ़ आहे महकूमनि ऐं मज़लूमनि जे फटनि ते पहो रखण जो नाम। तसव्वुफ़ आहे कंहिंजे तन खे तसे ॾियण जो नाम। ऐं हीअ जेका असीं सूरत हाल आहे, पाण 2021 में हलूं था, ग्लोबलाइज़ेशन जो दौर आहे, ऐं हिकिड़ी वॾी तरह जो जेको वॾो फ़रेबी आहे, जेको साम्राज्य आहे, जेको बिन अक़वामी साम्राज्य आहे, उन जूं तरह जूं रांदियूं आहिनि, ऐं तरह जो उनजो हिकिड़ो खूनी धंधो आहे। ऐं उहो हर तरीक़े सां चाहे थो त मूं हिननि खे जेके ही नंढड़ा जेके ही कंट्रीज़ आहिनि, इन्हनि खे कास्ट डिस्क्रिमिनेशन, मज़हबी ॿिए सभु मामला इन्हनि में फसाई वेठो हुजां। ऐं इहो हुनजो हिकिड़ो वॾो धंधो आहे, जेका वॾी इन्वेस्ट आहे बिन अक़वामी तौर ते उहा हले थी पई। इन सूरत हाल में असांखे इहो न आहे ॾिसणो त हीउ फलाणो काफ़र आहे, हीउ छा आहे। हीउ त सही यूरोप हिनखे 600-700 साल अॻु छॾे चुको आहे, जेको रोशन ख़्याली वारो दौर हो। असां अञा उन मुंझारे में, अञा उन खसारे में, ॾुआलिन ऐं ज़वालिन जे चकर में लॻा पई। कहिड़ी हालत आहे? हीउ छा चकर आहे? ऐं हीउ जेको ईंदड़ जेको ॾहाको आहे, हिन में इहो सवाल न रहंदो त केरु काफ़र आहे, केरु ईमान ते आहे। सवाल इहो हूंदो त हाउ वी सर्वाइव एंड हाउ वी बिकम प्रोडक्टिव। कीअं असांखे सर्वाइव कीअं करणो आहे? कास्ट, कलर, रिलीजन, ऑल डिस्क्रिमिनेशंस विल बी वेनिश्ड। अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि रहंदी कोन। पर ही हिकिड़ी वॾी ॼाणे ॿुझे करे अवाम जे नसुनि में, अवाम जे ज़हननि में इन तकलीद जा ऐं तकलीद पसंदी जा अहिड़ा किल ठोकिया विया आहिनि जो अॼु बि असां इन्हनि मामलनि मां निकिरूं ई कोन था। हीअ कहिड़ी सूरत हाल आहे? पर हा, इहा हिकिड़ी मूंखे पक आहे, पंहिंजनि सिंध धरती जे जोधनि ते, आशिकनि ते, दरवेशनि ते, फ़क़ीरनि ते तॾहिं बि सचल चयो त यार मेरा दुर्स दराज़ा मको न मुल्तान। तॾहिं बि फ़क़ीरनि इहा ॻाल्हि कई, अॼु बि फ़क़ीरनि जो इहो ई नारो आहे। ऐं जेसीं ताईं हीअ धरती आहे, जेसीं ताईं हीअ दरवेश आशिक आहिनि, त इहो नारो रहंदो, हक़ मौजूदु।